हिते मांखे ॿुधायूं त MQM अॻवान मुस्तफ़ा कमाल ऐं ॿियनि ख़िलाफ़ गैर क़ानूनी अलाटमेंट जो केस जंहिंमें नैब पारां रेफरेंस जी बहाली लाइ सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कई वई आहे। अदालत नैब प्रोसिक्यूटर खां अपील दाख़िल करण ते दलील तलब करे वरिता। एहतसाब अदालत नैब जे रेफरेंस जी बहाली वारी दरख़्वास्त रद्द कई हुई। क्लिफ्टन में सरकारी ज़मीन जे गैर क़ानूनी अलाटमेंट जो रेफरेंस 2019 में दाख़िल कयो वियो हो। हिकु भेरो ॿीहर मांखे आगाह कयूं पिया MQM अॻवान मुस्तफ़ा कमाल ऐं ॿियनि ख़िलाफ़ गैर क़ानूनी अलाटमेंट जो केस जंहिंमें नेब पारां रेफरेंस जी बहाली लाइ सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कई वई आहे। अदालत नेब प्रोसिक्यूटर खां अपील दाख़िल करण ते दलील तलब करे वरिता। एहतसाब अदालत नेब जे रेफरेंस जी बहालीअ वारी दरख़्वास्त रद्द कई हुई। क्लिफ्टन में सरकारी ज़मीन जे गैर क़ानूनी अलाटमेंट जो रेफरेंस 2019 में दाख़िल कयो वियो हो। MQM अॻवान मुस्तफ़ा कमाल ऐं ॿियनि ख़िलाफ़ गैर क़ानूनी अलाटमेंट जो केस जंहिंमें नैब पारां रेफरेंस जी बहाली लाइ सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कई वई। अदालत नैब प्रोसिक्यूटर खां अपील दाख़िल करण ते दलील तलब करे वरिता। एहतसाब अदालत नैब जे रेफरेंस बहालीअ वारी दरख़्वास्त रद्द कई हुई। क्लिफ्टन में सरकारी ज़मीन जे गैर क़ानूनी अलाटमेंट जो रेफरेंस 2019 में दाख़िल कयो वियो हो।